पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पीरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क में वेलकम कंदासीं। जी हाँ दोस्तो, अचण वारा एपिसोड उहे धमाकेदार थियण वारा आहिनि। इहे तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे। इन्हनि में हाणे एक्शन भरपूर ॾिसण वेटा मिलंदो। रही ॻाल्हि कहाणी जी, उहा तव्हांखे असां ॿुधायूं था त अचण वारे एपिसोड में कहाणी छा हूंदी। दरअसल दोस्तो, हाणे चाकर खान परेशान आहे त उनजी क़ैद मां क़ैदी भॼी चुको आहे कासिम। तॾहिं हुन इहा ॻाल्हि सिकू खे ॿुधाई। सिकू बि नाराज़ थियो ऐं इहा ॻाल्हि कई त मुंहिंजो शक तव्हांजे मथां बि हाणे अचे थो पियो। ऐं होॾां जेको आहे जाबरो बि फूकियो थो वठे त मूंखे भाउ सां नथा मिलण ॾियनि। हाणे उहो कीअं ॿुधाइनि त तुंहिंजो भाउ क़ैद मां भॼी चुको आहे। छो त जॾहिं हू भॻो कासिम त कंहिं ॿिए दोस्त सां मोटरसाइकिल चढ़ी ॿिए पासे आ कई हुन। अञा जाबरे खे कोन ॿुधायो अथई त अदा मां क़ैद मां भॼी चुको आहियां। रही ॻाल्हि रुंडे वारनि जी कसम जी, त हाणे शेर खां कसम वठंदो जाबरो। ऐं होॾां हाणे चाकर खान परेशान आहे त इहो जेको क़ैद मां भॼी वियो आहे इन निभागे खे कीअं पकिड़े अचूं। दोस्तो, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।